नाज़रीन कराची का ख़बर शामिल कंदा हलूं। असद नबील गबोल सिंध IIT कंपनी जे नए बोर्ड ऑफ डायरेक्टर मुक़ररु कयो आहे। सिंध हुकूमत असद गबोल खे सिंध IIT कंपनी जे नए बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मुक़ररु करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह असद नबील गबोल जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तौरु मुक़ररी जे मंज़ूरी ॾेई छॾी आहे। IIT शोबे जे बहितरी डिजिटल गवर्नेंस खे हथी ॾियण लाइ अहम आहे। सिंध हुकूमत पारां इहो चयो वियो आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी के मनसूबन के वधीक सरायतो बढ़ाइण जे सिलसिले जे अहम कड़ी आहे। सिंध हुकूमत पारां इहो चयो वियो आहे। हिकु दो ॿीहर अव्हांखे कराची खां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। असद नबील गबोल सिंध IIT कंपनी जे नए बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मुक़ररु कयो वियो आहे। सिंध हुकूमत असद गबोल खे सिंध IIT कंपनी जे नए बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मुक़ररु करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह असद नबील गबोल जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तौरु मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे चयो आहे। IIT शोबे जे बहितरी ऐं डिजिटल गवर्नेंस खे हथी ॾियण लाइ अहम आहे। सिंध हुकूमत पारां इहो चयो वियो आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे मनसूबनि खे वधीक सरायतो बढ़ाइण जे सिलसिले जे अहम कड़ी आहे। सिंध हुकूमत पारां इहो चयो वियो आहे। हिकु दो ॿीहर अव्हांखे कराची खां ख़बर खां आगाह कंदा हलूं। असद नबील गबोल सिंध IIT कंपनी जे नए बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मुक़ररु कयो वियो आहे। सिंध हुकूमत असद गबोल खे सिंध IIT कंपनी जे नओं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मुक़ररु करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह असद नबील गबोल जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तौरु मंज़ूरी जी ॾेई छॾी आहे। IIT शोबे जे बहितरी ऐं डिजिटल गवर्नेंस खे हथी ॾियण लाइ अहम आहे। सिंध हुकूमत पारां इहो चयो वियो आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे मनसूबनि खे वधीक सरायतो बढ़ाइण जी सिलसिले जी अहम कड़ी आहे। सिंध हुकूमत पारां इहो चयो वियो आहे। नाज़रीन कराची का ख़बर खां आगाह कंदा हलूं। असद नबील गबोल सिंध IIT कंपनी जे नए बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तौरु मुक़ररु कयो वियो आहे। सिंध हुकूमत असद गबोल खे सिंध IIT कंपनी जे नए बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तौरु मुक़ररु करे छॾियो आहे। उन हवाले सां कराची खां ब्यूरो चीफ इमदाद सुमरा लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद तफ़सील खां आगाह कजो। जी बिल्कुल। असद नबील गबोल सिंध IIT कंपनी जो नए बोर्ड ऑफ डायरेक्टर मुक़ररु किया वियो आहे। जिन सिंध हुकूमत असद नबील गबोल के सिंध IIT कंपनी के नए बोर्ड ऑफ डायरेक्टर तौर मुक़ररु करे छॾियो आहे। जिन सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह असद नबील गबोल जो बोर्ड ऑफ डायरेक्टर तौर मुक़ररी की मंजूरी ॾेई छॾी आहे। सिंध हुकूमत मौजूद जेको आहे ही मुक़ररी सूबे में IIT शोबे की बहितरी डिजिटल गवर्नेंस के हथी ॾियण ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सां लाॻापियल मनसूबनि खे वधीक मौसर बनाइण जे सिलसिले में हिकु कड़ी आहे। जी